फकीर पाक 91 में एफआर कटी वई त पाण खे अलाह सॾाईंदड़ जानण चन सेक्स शराब भाउ भेण जी शादी जो दुनिया में कुफर हलायो अथई ऐं गैर इस्लामी तरीक़ो ख़ल्क़ खे खारे छॾी अथई। ये एफआर कटी वई हैदराबाद में। उन्हीं जे लाइ फकीर पाक जिन में अख़बारूं निकितियूं केॾी महिल फकीर पाक चयो त ही ऐं पंहिंजो पाण खे अलाह सॾाईंदड़ फरार थी वियो। नंढा अलाह पकड़ियासीं बाक़ी वॾो अलाह भॼी वियो। फकीर पाक चयो त न मूं पाण खे अलाह कॾहिं न सॾाए त बाक़ी अलाह जंहिंखे चयो अथमि उन जी इस्बाती कंदो ई थो रहां। अलाह आहे पंतन पाक। सो हाणे इन जे लाइ मूं अॻे पेशन गोयूं करे छॾियूं। उहो ॾींहुं अॼु आयो आहे। सो हाणे पाण वञी गिरफ़्तारी ॼाणिजे त पुलिस न अचे हितां अवां वटां फकीर पाक हिन खां सुचारे खां अॻिते ऐं पुलिस हेॾे आई पर सुञाणे न सघियऊं। पाण रेलगाड़ी में चढ़ी वञे हुसैनाबाद में गिरफ़्तारी ॾिनी ऐं नारो अली अलाह जे हिसाब सां नारा हणी थाणे ते पहुतो। ऐं जेॾी महिल नारा जेल में मुखातबी थी तेॾी महिल चयूंसि तूं पाण खे अलाह थो सॾाए। चई न मूं सॼी ज़िंदगी मूंखां पुछंदा आहिनि त तुंहिंजो नालो छा आहे त मूं नालो पंहिंजो मुंहिंजो हूअं नालो आहे जान मोहम्मद उर्फ़ जानण चंद ऐं तरीक़त जो नालो मुंहिंजो सादिक अली आहे महदी इमाम जो। पर मूं सॼी उमिरि ज़िंदगी मूंखां पुछंदा त तुंहिंजो नालो छा आहे त चवंदो आहे त जानू। जेको पंहिंजो अधु नालो सॾाए उहो अलाह खे थो सॾाए। तंहिंजे करे जंहिंखे अलाह चवां थो उहो चवंदो ई रहंदो साईं मुंहिंजी पेशन गोई आहे। पोइ नारा जेल में फकीर पाक जी इस्बाती आहे। भिटाई साईं विचो सूरी सॾ थियो हलंदी का जेॾियूं सलाहे थियो। पर फकीर पाक मुंहिंजे लाइ उहो ॾींहुं आयो आहे। मूं ॿिए कंहिंखे छो सलाहियां मुंहिंजे लाइ आया इंतज़ाम करण भाई। फकीरा पिरीअ जा आशिक अबाबील हणन हाथीअ खे हणन जे हाथनि खे फना थन सील जानन कन चए असील आया मर्द मैदान में। नफ़ी ऐं इस बात जा मूंखे ॿई मुल्क
मंसूर कोटी
कमायो की नथा की नथी जाती नागन खे नथी दी बिरस खारी दीन चढ़ी वेठा चीने ते हो जोरी रखी दीन स्वारी बजई सदम छो उड़ाए कीन फुरनी अलपुरकुम यो दिल समझई दी हलियो 5:20 बजे कथाए पियो कीन नफी नफी कफी रूही कलबी रंग रंगीन अफा अफी असीरा में वया हो 10 ॾींहंनि खे ॾीन लाहू नीला मकान में वेठा बंड बंडी जोगीअड़ा जब रूप में मलकूती मानी नासूत ऐं हाहूत में नासूत ऐं हाहूत में हू जानण कन अमीर 14 सबक चक्र में कयामू तकरीम त अर्ज़ तकलीम कदम हुननि जो पी न थियो Hello.